नाज़रीन खबरें नए अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। कराची मलीर मां रिपोर्ट नजीब अहमद ख़ासि कैली कराची स्कीम टेटीअ जे नूर मोहम्मद ॻोठ खे ॾाइण जे लाइ हिकु भेरो ॿीहर एंटी एंक्रोचमेंट रेवेन्यू ज़िले ओभर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ ॾाइण लाइ पहुची वई। असिस्टेंट कमिश्नर अनवर पंवर, एसपी सूराब ॻोठ शौकत शाहानी, डीएसपी सूराब ॻोठ सुहेल फैज़, एसएचओ साइड सुपर हाईवे शहज़ादा इलियास मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस सां गॾिजी, जिन में लेडीज़ एहलकारनि बख्तर बंद गाॾियूं पिणु शामिल हुयूं। ॻोठाणनि सख़्त मज़हमत कंदे पुलिस जी रस्ता रोक कई ऐं ॻोठ ढाइण न ॾिनो। उन मौक़े ते ॻोठाणनि नूर ख़ान, बरफ़त, समद अली, अबड़ोरेस, दीदार चांडियो अॻवाणी में मुज़ाहिरो करे एहतजाजी कैंप क़ाइमु करे वरिती, जंहिंमें सभई ॻोठाणनि औरतुनि, ॿारनि, बचनि समेत शिरकत करे बिल्डर माफ़िया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। जॾहिं त ॻोठाणनि साईकीअ जे इज़हार जे लाइ एसटीपी ज़िले ओलह जे सदर रजीब मक्सी नूर मोहम्मद ॻोठ जे रहवासियुनि वटि पहुची वियो। उन मौक़े ते रजीब मक्सी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपीए जी हुकूमत में सिंध ॻोठनि खे ॾाइण वारी साज़िश जी सख़्त लफ़्ज़नि में मज़हमत कयूं था। स्कीम टेटीअ में नूर मोहम्मद ॻोठ क़दीमी आहे। अलीगढ़ सोसाइटी बिल्डर माफ़िया वारा पैसनि एवज़ सिंधी ॻोठ ख़रीद करणु चाहिनि था। एसटीपी ॻोठाणनि सां गॾु आहे, हमेशह ॻोठाणनि जो साथ ॾिनो वेंदो। उन हवाले सां ॻोठाणनि चयो त नूर मोहम्मद ॻोठ 5000 घरनि ते मुश्तमिल क़दीमी ॻोठ आहे। उन खे कंहिं बि रीति ढाइण कोन ॾींदासीं। बिल्डर अलीगढ़ सोसाइटी सिंधी ॻोठनि खे ढाइण खां बाज़ अचे मामले जो सदर आसिफ अली ज़रदारी सिंध हाई कोर्ट पीपी क़यादत आला अख़्तियारियूं नोटिस वठी सिंधी वसंदियुनि खे ढाइण बदिरां पको कनि।